अहम ख़बर खे ॾियूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी चयो त मुस्लिम मुल्कनि जे लाइ अवां खे आगाह कयूं पिया। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी चयो त मुस्लिम लीग काफ जो बेएतमादी रिथ सां को बि ताल्लुक नाहे। अवां खे आगाह कयूं पिया। इत्तेहादिन खां सवाइ ॿ अंग पूरा आहिनि। ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे शाहिद खाकन अब्बासी चयो त मुस्लिम लीग काफ MQM ॿियनि इत्तेहादिन खां सवाइ बि हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादी रिथ कामयाब थींदी। अवां खे आगाह कयूं पिया। शाहिद खाकन अब्बासी चयो त मुस्लिम लीग काफ जा पंहिंजा फ़ैसिला आहिनि। उन्हनि वटि बि बेएतमादीअ खां सवाइ कुझु बि नाहे। इत्तेहादिन खां सवाइ बेएतमादीअ ते अंग पूरो आहे। संदसि वधीक चवण हो त हुकूमत ख़िलाफ़ रिथ लाइ समूरियूं पार्टियूं मुतहिद आहिनि।